गुलाब लगारी लॻ 6 ॾींहं अॻु दोस्त वटि महिमान थी वियल पुरस्कार नमूने फौत थियल नौजवान जे वारसनि पारां कयल एहतजाज जूं ख़बरूं मीडिया ते अचण बाद क़तल जी FIR दाख़िल कई वई आहे। ख़बर मूजिब गुलाब लगारी वेझो मोहम्मद इब्राहिम चांडियो जो रहवासी 31 वरियनि जो नौजवान साजिद चांडियो ॻोठ शादमान लगारी में दोस्त ज़ाहिद लगारी वटि महिमान थी वियो हो, जंहिंजो खट ते पुरस्कार नमूने फौत थियल लाश मिलियो हो। वारसनि पारां क़तल जो शक ज़ाहिर कयो वियो हो। गुलाब लगारी पुलिस पारां क़तल जी FIR दाख़िल न करण ख़िलाफ़ फौती जे वारसनि पारां गुलाब लगारी में एहतजाज पिणु कयो वियो। एहतजाज वारियूं ख़बरूं मीडिया ते अचण बाद पुलिस पारां गुलाब लगारी थाणे ते फौती जे PO अली गुलाम चांडियो जे फरियाद ते ज़ाहिद लगारी संदन घरवारी शाहिदा समेत नामालूम माण्हुनि ते फौती खे गलो दॿाए क़तल करण जे शक में FIR दाख़िल कई वई आहे।